कोटड़ी में सिंधियाना न्यूज़ नेटवर्क की रिपोर्टर हसनैन सुमरो मौजूद बस में गालिब मलकानी ग्रेजुएट्स एसोसिएशन शाख कोटड़ी गॾियल सेकाट सां 233 गजाणी थी, जंहिंमें तालीम जी जाखोड़ी किरदार समाजी अॻवान सैयद सहलंदो शाह जी याद में सदारत सिंध जे समाजी अॻवान इशफाक अहमद जामरी कई। महिमान ख़ास सूफ़ी रागी हाकिम अली सोलंगी, चंग नवाज़ वली, मोहम्मद ख़ासकेली, अल्ताफ़ मलकानी, महबूब सिंधी, रहीम बख्श नोहानी, खादिम हुसैन चौहान, ज़ुल्फ़कार अली हालार मेहमाननि में शामिल हुआ। शुरुआत शाह साईं जी वाई सां कई वई। नात ख़्वां फ़क़ीर शहज़ाद हुसैनी ऐं अलफ़ुद्दीन जतोई नात जो नज़रानो पेश कयो, जॾहिं त चंग नवाज़ वली मोहम्मद ख़ासकेली चंग वॼायो। चंग वॼाइण ते ॿधंदड़नि खां ख़ूब दाद हासिल कयो, जॾहिं त चाचे मिस्री जमाली चूंड शाइरी पेश कई। सुगड़न में काज़ी बदर, अली कुल रिंद, मोहम्मद सुलेमान जुड़े जो सुगड़ाइब जा बेत ॿुधाए वाह वाह कराए छॾी, जॾहिं त फ़नकारनि में यकतारे चपड़ीअ जे सूफ़ी रागी हाकिम अली सोलंगी प्यार अली प्यार सूफ़ियाना कलाम ॿुधायो। दवारो आए साईं बंदा जो तू आए साईं बंदा दवारो आए साईं बंदा जो तू आए साईं भेज तू बुरा पीर मुर्शिद मदा चलाला पीर मुर्शिद मदा चलाला पीर स्वाली अचनता तो दर साईं स्वाली अचनता तो दर साईं स्वाली अचनता तो दर साईं स्वाले कारज ॿुधंदड़नि खे वाह वाह कराए छॾी, जॾहिं त मुक़ररनि महबूब सिंधी, ज़ुल्फ़कार अली हालार, ग़ुलाम अस्कर गाॾेही चयो त सैयद अलहंदो शाह जो अदबी ख़िदमतूं तमामु घणियूं आहिनि। सैयद अलहंदो शाह खे सिंध जे माण्हुनि सां मोहबत हूंदी हुई ऐं हू समाजी अॻवान जा खुड़ी इंसान हुयो, जॾहिं त मुख़्तियार अहमद लगारी, बशीर अहमद तुनियूं, ज़ाहिद हुसैन भलाई, मुख़्तियार अहमद लुंड, इज़हार लुंड ऐं मोहम्मद रमज़ान लाहौती समेत केतिरनि ई शाइरनि अदीबनि समाजी अॻवाननि शिरकत कई। आख़िर में रिफ्रेशमेंट कराई वई ऐं दुआए ख़ैर घुरी वई। कार्रवाई ज़ुल्फ़कार अली हालार हलाई।